अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार मया गजाला अबरो अयावया संझा सैयद हल्ला से हेडलाइन से वज़ीर आज़म इमरान खान वफाकी वज़ीरन के बंदिश पयल तंजीम TLP सां मुआहिदे बाबत बयानबाज़ी खां रोके छॾियो। इस्लामाबाद में वज़ीर आज़म इमरान खान की सदारत हेठि थियल वफाकी काबीना जे इजलास में मुल्क की सियासी और मुआशी सूरत हाल ते गौर विचार कयो वियो। बंदिश पयल तंजीम जी एहतजाज और इलेक्शन कमीशन पारां वफाकी वज़ीरन आज़म सवाती और फवाद चौधरी के उमाड़ियल नोटिस ते मुशावरत कई वई। वज़ीर आज़म ईंदड़ ॿुधणी ते फवाद चौधरी और आज़म सवाती की पेशी के मौके ते वफाकी वज़ीरन के गॾु वञण की हिदायत कंदे चयो आहे त काबीना मेंबर इतिहाद जो मुज़ाहिरो कनि। जेके भी मसला आहिनि उन्हनि खे गॾिजी मुंहुं ॾिनो वञे। वज़ीर आज़म इमरान खान की सदारत हेठि इतिहादी जमातुनि जो इजलास MQM GDA मुस्लिम लीग काफ और BNP अॻवाननि की शिरकत। वफाकी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त इतिहादी जमातुनि वज़ीर आज़म की क़यादत ते इत्मीनान जो इज़हार कयो आहे। चूंड सुधारनि बाबति भी इतिहादियुनि खे एतमाद में वरितो वियो। पाकिस्तान में ॿियनि मुल्कनि जी भेट में आम वाहपे जूं शयूं ऐं तेल जा अघ घटि आहिनि। सिंध में अटो महांगो और पंजाब में सस्तो आहे। सिंध हुकूमत पंहिंजी पॉलिसियुनि ते नज़रसानी करे बिलावल भुट्टो के महांगाई खिलाफ एहतजाज करणो आहे त सिंध में CM हाउस आॾो बि धरणो हणे। पंजाब हुकूमत बंदिश पयल तंजीम सां थियल मुआहिदे तहत समूरी पंजाब में TLP जे 1000 खां वधीक कारकुननि खे आज़ाद करे छॾियो। TLP सरबराह साद रिज़वी जी आज़ादी खिलाफ दाख़िल अपीलूं भी वापस वठण जो फ़ैसिलो। पंजाब जे घरू खाते जो चवणु आहे त जिन कारकुननि खे आज़ाद कयो वियो आहे उन्हनि ते केस न हुआ। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त 90 जे ॾहाके में मार्शल लॉ लागू करे सिंध में क्लाशनकोव वारो कल्चर मुतारफ़ करायो वियो। घणा सियासी कैदी बणाया विया जिन जो को पतो ई न हुयो। हैदराबाद में अमरीकी कौंसलेट जे सहकार सां ठाहियल सिंध प्रिज़न स्टाफ ट्रेनिंग इंस्टीट्यूट की नई इमारत की इफ्तिताही तकरीब के ख़िताब कंदे मुराद अली शाह चयो त सिंध में ॾोहनि में घटिताई आई आहे। कैदियुनि खे सहूलियतूं फराहम कई पियूं वञनि। असांजो प्रोग्राम आहे त जेलुनि में कैदियुनि खे तरबियत ॾियूं। पाकिस्तान भारत में रिथियल नेशनल सिक्योरिटी एडवाइजर कॉन्फ्रेंस में शिरकत का इनकार करे छॾियो। भारत जो किरदार अमन जी कोशिशुनि जी तबाह करण आहे। पाकिस्तान में थींदड़ दहशतगर्दी जा पेरा अफगानिस्तान सां मिलंदा आहिनि। 4 ॾहाकनि खां अफगानिस्तान जंग जी सूरत हाल मां गुज़री रहियो आहे। क़ौमी सलामती बाबति सलाहकार मोईद यूसुफ जी प्रेस कॉन्फ्रेंस चवे थो पाकिस्तान की सलामती लाइ ज़रूरी आहे त अफगानिस्तान में अमन क़ाइमु थिए। कोशिश आहे त अफगानिस्तान में इंसानी अलमियो न थिए। सिंध हुकूमत सूबे में गैर मयारी ज़रई भाणे बिज विकिरो कंदड़ कंपनियुनि खिलाफ कार्रवाई करण जो हुक्म ॾेई छॾियो। सूबाई वज़ीर मंज़ूर वसाण की सदारत हेठि इजलास ज़रई दवाउनि भाणे बिज विकिरो कंदड़ कंपनियुनि जा तफ़सील पेश करण की हिदायत। मंज़ूर वसाण जो चवणु आहे त गैर मयारी भाण बिज ऐं दवाउनि जे विकिरे सबबि आबादगारनि खे नुक़सान पहुतो आहे। लाड़काने में PTM के सर ते महंगाई बदअमनी और बेरोजगारी खिलाफ राशिद महमूद सूमरो मौज़म अब्बासी और नासिर महमूद सूमरो की अगवानी में रैली कढी वई। अगवाणनि जो चवणु आहे त महंगाई सबब अवाम ॿिनि वेलनि जी मानी लाइ परेशान थी वई आहे। लाड़काने जो अवाम बुनियादी सहूलियतुनि खां महरूम बणिजी वियो आहे। नायल हुकूमत के हाणे घर भेणो करणो पवंदो।